शहदाद कोट में आबादकारनि वाहन ऐं शाखुनि जे मरमती कम में मुबैना तौर लॻल घोबीन ऐं नाक़स मटीरियल इस्तेमाल करण ख़िलाफ़ अली हसन मक्सी, सूफ़ी अब्दुल रहीम, कलंदर बख्श खोसे, अलाह ॾिने चांदीअ ऐं ॿियनि जी अॻुवाणी में आबादकारनि सिंध बलोचिस्तान दंग ते धरणो हणी वापटा स्कार्प खाते जे अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ आबादकारनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त रबी शाख खे सिम शाख खां क्रॉस कराइण लाइ 20 करोड़ रुपयनि जी लागत सां 26 वाटर कोर्स ठाराया विया, जेके इंतज़ामिया जी लापरवाही सबबि नाकारा बणिजी चुका आहिनि, जिन खे करप्शन करण लाइ ॿीहर ठारायो पियो वञे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हुननि चयो त बलूचिस्तान जे ज़हरीले पाणी खे मंछर डंड में छोड़ करण लाइ हीरुद्दीन ड्रेन रिथा जोड़ी वई, जंहिं करे रबी शाख जी 25 एकड़ ज़रई ज़मीन स्कार्प खाते जी लापरवाही सबबि बंजर बणिजी वई आहे। एहतजाज कंदड़ आबादकारनि PPM फरियाल तालपुर खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी करप्ट अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।